नासिन सॼे मुल्क जियां शिकारपुर में भी पीपी जे सर ते महांगाई खिलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। जी नासिन वाले सां वीडियो लिंक ते मौजूद है शिकारपुर में आवाज़ न्यूज़ रिपोर्टर रशीद जामड़ो। पाकिस्तान पीपल्स पार्टी की मरकज़ी क़यादत पारा एहतिजाजी सॾ ते शिकारपुर में भी पाकिस्तान पीपल्स पार्टी के अगुवाणनि एहतिजाजी मुज़ाहिरो किया है। अचो तो हू महंगाई खिलाफ़ छा पिया चवनि। दां है जेका हर फर्द के अंदर को निकरे थी। ताज़ो सुई गैस मुल अथल हज़ारे मानू जे अंदाज से बरतरफ़ किया विया। असा PTI हुकूमत ये एहतिजाज उन्हनि के खिलाफ़ आ। असा शुक्रगुजार आयूँ पंहिंजे चेयरमैन साहब जा जिन ही एक जागरता मुहिम शुरू कई है। इन जो अंजाम मौजूदा हुकूमत के इख्तिताम ते पूरो थींदो इंशाअल्लाह। जेस ताईं ही हुकूमत घर भेड़ू न थींदी ये एहतजाज जारी रहंदा ऐं ही उन न्याज़ीअ जी अवाम दुश्मन पॉलिसियुनि के खिलाफ़ है जैमें सख्त नाकाबिल बर्दाश्त महंगाई आ, गैस बिजली जी हथरादू लोड शेडिंग आ, पेट्रोल ॾींहों ब ॾींहुं चढ़ंदो थो वञे। पेट्रोल जे करे महंगाई में वधि इज़ाफ़ो थींदो थो वञे। असांजी क़यादत हुकुम ॾींदी वेंदी असां ये एहतिजाजी जलसा ऐं ये धरना हणंदासीं। पूरे पाकिस्तान में अॼु एहतिजाज आहे, ख़ुसूसन सिंध में हज़ारनि जी तादाद में सॼो सिंध ब्लॉक लॻो पियो आहे इन न्याज़ी के खिलाफ़। चेयरमैन साहब जो हुकुम है इंशाअल्लाह ये धरना जारी रहंदा। महंगाई के खिलाफ़ ॾिसो था गाटी टोट महंगाई है, गरीब सफ़ा मरण जहिड़ो आहे। न्याज़ी कंहिंखे छॾियो ई न आहे, रोज़ ब रोज़ महंगाई वधी थी वञे। महंगाई काफ़ी टाइम खां वठी पोइ 2-3 सालनि खां वठी करे आवाम भोगे रही है। इंतज़ार में हुआसीं त थी सके महंगाई अॻिते हली करे घटि थी वञे, पर घटि थियण जे बजाय महंगाई वधती थी वञे। जॾहिं पेट्रोल महंगो थियो त ये इशू हाईलाइट कयो वियो त पेट्रोल ओवरऑल वर्ल्ड में महंगो थियो आहे। जॾहिं हाणे पेट्रोल ओवरऑल वर्ल्ड में सस्तो थियो आहे, पाकिस्तान में पेट्रोल उहो ई महांगो आहे। माना जेकी शइ हिकु दफ़ो महांगी थी वञे उहो सस्ती नथी थिए। ऐं इन दौरे हुकूमत में त एतिरी महांगाई थी आहे जेतिरी मां सम्झां थी पोइ जॾहिं खां पाकिस्तान ठहियो आहे जेकी बि हुकूमतूं आयूं आहिनि उन्हनि जी हुकूमतुनि में बि एतिरी महांगाई नथी हूंदी जेकी हिन हुकूमत में थी आहे। ग़रीबनि जे लाइ जेको आहे सो ॾाढो ॾुखियो दौरु आहे। न अटो मिले तो एडो सस्तो, न कोई गरीब जो 5 रुपया कमाए जैंजी फैमिली हुए 10-12 मानू तो उहे काॾों वञनि। जॾहिं ॾिसो तो पेट्रोल वधी तो वञे, जॾहिं ॾिसो तो सब्जी वधी थी वञे, जॾहिं ॾिसो अटो तेल हर शइ महांगी आहे। गरीब मानू काॾे वञे। पाकिस्तान पीपल्स पार्टी के मरकज़ी क़यादत के सॾ ते अॼु 10 तारीख़ ते ऐलान एहतिजाजी रैलियूं ॾिठियूं जिनमें शिकारपुर के चाइनीज़ लन लखी गुलाम शाह गड़ियासीन खानपुर शिकारपुर जा तमाम जेके पाकिस्तान पीपल्स पार्टी जा वर्कर जैमें लेडीज़ विंग मदर विंग सपाफ यूथ ऐं हारी कमेटी जा जेके अगुवान कारकुन भी मौजूद है। उन्होंने वफाकी सरकार का मुतालबो किया है तो ये सॼे मुल्क के अंदर गैस बिजली आम जो रोज़मर्रा की शयूं गरीब मत महंगाई जो पहाड़ जो टोड़ो वो है उनके एकदम नरमी आंदी वने। न तो बी सूरत में पाकिस्तान पीपल्स पार्टी इमरान सरकार के जेस ताईं घर न आईंदी तेस ताईं सुकून से कोन वेंदी। जी।